नौशर फिरोज़ ॻोठ लालबख्श लुंड जो क़दीमी क़ब्रिस्तान जंहिंमें पीर नवाज़ अली शाह जी दरगाह भी आहे, पर अफ़सोस जो हितां जा MNA MPA डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन ऐं टाउन चेयरमैन जी बेहतियानी सबबि बरसात जे पाणी सां गॾु गटर ऐं नालियुनि जो पाणी मुक़ाम में दाख़िल थियण सबबि क़बरूं मुसमार थियण लॻियूं आहिनि। हीउ क़ब्रिस्तान जेको 2 सदियूं पुराणो आहे, सरकार जे बेध्यानी सबबि तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे। हितां जा सियासत कंदड़ सियासतदाननि इलेक्शन में त ज़ाहिर थींदा आहिनि, पर हिन महिल ताईं क़ब्रिस्तान मां पाणी न कढाए छॾिया आहिनि ऐं ना ई दीवार कढाई अथसि। जॾहिं त इंतिज़ामिया मां मिली भगत करे कमु अध में छॾे दीवार जा पैसा बि खाए विया आहिनि। ॻोठ वारनि जो चवणु हो त इंतिज़ामिया पाणी न कढायो ऐं दीवार जो कमु मुकमल न करण ख़िलाफ़ DC ऑफिस अॻियां सूमरु ॾींहुं हाणे धरणो हयो वेंदो।